बाबा तू न चयो त मां त आयो आ न मेहमान पांजो नसीब पाण खणी ईंदो आ नसीब खणी पैसा भी त खणी अचो न पैसा न छड़ो नसीब खणी अचो अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो पप्पू परदेसी तव्हांखे ख़बर आहे त मां जेको चवंदो आहे उहो कंदो आहे दोस्तों एक नई अपडेट ये है तो इन वक्त मां रोड़ी शहर के स्टेशन पे मौजूद आया ही मुझे पुठियां जेका तव्हां ट्रेन ॾिसी रहिया आहियो इहा है सखर एक्सप्रेस ऐं मां वञी रहियो आहियां कराची ज़ाहिर आहे ख़बर आहे तव्हांखे त काॾे वेंदुमि मां वञा थो गामूअ ॾे पोइ उते वरी जेके मज़ा हूंदा वरी जेका एंजॉयमेंट कंदासीं ख़ूब एंजॉय कंदासीं वीडियो ठाहींदासीं मौज मस्ती कंदासीं तेसि ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो इंशाल्लाह जाते जाते मां हूंदुमि उते उते तव्हां हूंदा दोस्तों हिन वक़्तु मां वञी रहियो आहियां गामो ॾे ऐं ही रस्ते खां तव्हां ॾिसी रहिया आहियो मंज़र जी दोस्तों अस्सलाम वालेकुम मां गामू ऐं पप्पू परदेसी कराची अची पहुतो आहे शिकारपुर खां माना रेल में घुमंदो फिरंदो इंजॉय कंदो आयो आहे हिते हाणे जूस पीतोसीं चए थो हिकिड़ो मां पींदुमि हिकिड़ो मां घरवारी जे लाइ पार्सल खणी ईंदुमि हे पार्सल बि वठी ॾिनो त मां वठंदा महिरबानी साईं महिरबानी कुर्ब माशाल्लाह दुबई न वठी वियो त थोरो त डरो ॾियांसि न छो थो रोए यार ना तोखे मां हेॾे कराची एड्रेस ॾिनी आहे इन खां चङो त दुबई वठी हलाया होॾे जूस पीतो थी वरी हेॾे चांहि बिस्कुट केक यार मां त तमामु फाथो आहे हाउ न लाइ अञा मानी जे टाइम में टाइम पियो आहे पर असां पाण ॿियनि खे मौत ॾींदा आहियूं तूं मूंखे थो ईअं त थींदो आहे न नए पे ठहियल आहे बस दिल न घबराए चांहि टुक पी तो वरी हलूं मानी जो टाइम तो थींदो अरे हिन खां पोइ मां ॿियो कुझु न कराईंदो ईअं कीअं बुख ते छॾींदे छा मां हेॾा पैसा न भरींदो तूं छो आयो मां तोखे चयो छा तूं अचु बाबा तू न चयो त मां त आयो आहे न महिमान पंहिंजो नसीब पाण खणी ईंदो आहे नसीब खणी पैसा भी त खणी अचो न पैसा न छड़ो नसीब खणी अचो तोखे जो अलाह जो गंजो आहे पैसा न खणी ईंदी नसीब खणी ईंदी बिस्मिल्लाह कर हा न लाइ बिस्मिल्लाह रहमान जी दोस्तों अस्सलाम वालेकुम ये रात जी मानी आहे पप्पू परदेसी शिकारपुर खां आयो आहे गजरनि जा जूस चांहियूं केक पर हाणे राति जी मानी आहे इहो वेठो आहे सॼी संगत वेठी आहे सॼी संगत जी बि महिरबानियूं पप्पू जूं महिरबानियूं वॾा कुर्ब तुंहिंजा हे हाणे इहो हिते वीडियो आहे विलाग आहे जेको बि आहे हिते बंदि कंदो ख़तमु कंदो वरी इंशाल्लाह नए विलाग सां या नई वीडियो सां गॾु पप्पू तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदो तेसीं ताईं तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो सदाईं गॾु महिरबानी कुर्ब